खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद। गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख मरकज़ी मुस्लिम लीग जो हुकूक सिंध मार्च कराची खां सखर लाइ निकितल। गंबड़ बाईपास अफज़ल चौक ते पहुतो। हुकूक सिंध मार्च जे अॻुवाणी मौलाना ख़ालिद मसूद सिंधू साहब करे रहियो आहे, जंहिंमें नायब सदर पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग हाफ़िज़ तलहा सईद साहब, ख़िदमत ख़ल्क़ सदर पाकिस्तान चौधरी शफ़ीक रहमान वड़ाइच साहब, दावत इस्लाम पाकिस्तान हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ साहब, सदर सूबाई सिंध फैसल नदीम साहब, सदर कराची डिवीज़न अहमद नदीम अमान साहब, चक्कर डिवीज़न जो सदर मोहम्मद अशरफ बाजवा साहब, जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस कारी शकील अहमद साहब, सदर खैरपुर मीरस हिदायतुल्लाह खास केली साहब हुकूक सिंध मार्च में शामिल हुआ। मार्च गंबड़ पहुतो जंहिंजी आजिया जनरल सेक्रेटरी गंबड़ अरशद साहब कई। हुकूक सिंध मार्च काफ़िले जी अॻुवाणी गंबड़ बाईपास ते पिणु ख़िताब कयो। पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग अॻुवान सिंध जे सदर फैसल नदीम जो चवणु हो त पीपल्स पार्टी 17 सालनि खां इक़्तिदार में रही आहे। हुननि सिंध जी तबाही कई आहे ऐं हिननि जे इक़्तिदार हूंदे अवाम खां जीअण जो बि हक़ खसियो वियो आहे, पर पुरअमन सिंध में धाड़ेल राज क़ाइमु थी रहियो आहे। अवाम असांजो साथ ॾिए, इंशाअल्लाह कची ऐं पके जा धाड़ेल ख़तमु कराईंदासीं। हुन मौजूदु जनरल सेक्रेटरी ज़िला खैरपुर मीरस कारी शकील अहमद, हिदायतुल्लाह खास केली, मौलाना गुलाम मुल्ला भंड, फदा हुसैन मैसर, मोहम्मद सलीम मुफ्ती, शफ़ीक समाजी अॻुवाण, वज़ीर अली मैसर समेत संदस कैंप ते पहुतल मिली मुस्लिम लीग जी कारकुननि ऐं यूथ पारां शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा ऐं गुलनि जा हार पाराए विया। आजा कई वई।